नाज़रीन, सीता रोड वासी मुहर्रमुल हराम जे महीने में घिटिन में बीठल गंदो पानी टुटल नालियुनि सबबि सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहिया आहे राजा इंचना। जिते दुनिया हिन वक़्तु क्लाइमेट चेंज जे करे परेशान आहे, उते सीता रोड जा रहवासी रोड रस्तनि ऐं साफ़ पीअण जे पाणी जे करे सख़्त परेशान आहिनि। सीता वासियुनि जो चवणु आहे त टाउन ऑफिस खां वेंदे DC ऑफिस ताईं चकर काटिया आहिनि, पर को बि खड़तेल नथो निकिरे। तक़रीबन गुज़िरियल 8-10 सालनि खां वठी असांखां ई मसइलो आहे, नाली जो मसइलो आहे, घिटी जो मसइलो आहे। मेन घिटी आहे। टाउन ऑफिसर खे बि चयो, उन बि हिनमहिल ते का बि कुझु न थियो आहे। मुहर्रमुल हराम जे हिन महीने में जिते घर घर मां जुलूस बरामद थींदा आहिनि, उन लाइ बि घिटियुनि खे साफ़ न पियो कयो वञे। टाउन ऑफिसरनि टाउन इंतिज़ामिया में जे मतिलबु असां उन्हनि ॾे वञी रहिया आहियूं, पर हिनमहिल ताणी केर बि असां ॾे न हली आयो आहे ऐं हीअ हालात आहिनि असांजे गलीअ जा। उन खां अलावा नव मोरनि ते तव्हां जुलूस निकिरंदो आहे। असांखे 14 सालनि खां वठी नज़रअंदाज़ कयो थो वञे। हे टोटल असां वटि हिकिड़ो सियासी इंतज़ाम वठणु जेको आहे। तव्हांखे पोयां ॾिसो, गंदगी जा ढेर आहिनि, न हेॾे CC ब्लॉक लॻो, न हेॾे पाणी जी सहूलियत हुई। कैमरामैन वहीद अब्बासी सां गॾु राजा इंचना, आवाज़ TV न्यूज़, सीता रोड।